अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वक्त मूंसां गॾु जेको आहे सो आशिक़ सुन्नत रसूलुल्लाह करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेको आहे सो दोस्त असां सां गॾु मौजूदु आहिनि। वधीक जेको आहे इंट्रोडक्शन दोस्त ॿुधाईंदा। पाण दादू कॉलेज जे अंदरि जेको आहे सो बाग़ हणण जी हिकिड़ी रस्म कईसीं ऐं दोस्तनि असां सां जेको आहे सो फ़ोन ते ॻाल्हायो त असीं बि इन सॼे कंट्रीब्यूशन में हिसो विझणु चाहियूं था ऐं इहा हिकिड़ी सुनत बि आहे, रवायत बि आहे त पंहिंजे शहरनि खे जेको आहे सो वणदार कयो। उन सां हिकु त माहौल दोस्त जेको आहे सो माहौल पैदा थींदो, पखी पखण लाइ बहितरु माहौल थींदो, गर्मी जी शिदत में जेको आहे सो इज़ाफ़ो आहे उन में कमी पैदा थींदी ऐं शहर जे अंदरि बि सूंहं पैदा थींदी। त यकीननि दोस्तनि जी इंतिहाई महिरबानी आहिनि जिन में जेको आहे सो पंहिंजो वक़्तु कढियो ऐं हीअं जेको आहे सो इन मोकल वारे ॾियारे ते बि कॉलेज अची असां सां हिन वणकारी जी मुहिम आहे जेकी ख़ुशहाल पाकिस्तान जे हवाले सां सरसब सिंध ख़ुशहाल पाकिस्तान जे हवाले सां जेकी असांजी वणकारी मुहिम आहे उन में हिसो वरितो आहे। ऐं गुज़ारिश कंदुमि दोस्त खे त पंहिंजी तनज़ीम जे हवाले सां बि इंट्रोडक्शन ॾींदा ऐं ईंदड़ जेको हुन जो प्लान आहे अॻिते हली मुख़्तलिफ़ शहर जे मदरसा थिया, क़ब्रिस्तान थिया या उते जिते ज़रूरत आहे इस्पतालुनि जे अंदरि ज़रूरत आहे त इनशाअल्लाह दोस्त उते बि ताउन कंदा, उते बि वणकारी कंदा। जी साईं। अॼु 1 मई मज़दूर जो आलिमी ॾियारो उन निस्बत सां ऐं सरसब्ज़ सिंध ऐं ख़ुशहाल पाकिस्तान जी जेकी हले पई शजरकारी मुहिम उन हवाले सां तनज़ीम आशिक़ रसूल अहले सुन्नत जे नौजवाननि तरफ़ां असांजे दादू जी डिग्री कॉलेज में ख़ुसूसन प्रोफेसर साईं इरफान कलोड़े साहिब जी तवसुल सां अॼु शजरकारी मुहिम में हिसो वरितो वियो ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस मुबारक आहे जंहिंजो मफ़हूम आहे जंहिं हिकु वणु लॻायो उन जन्नत में पंहिंजे लाइ घरु अॾायो। त हुज़ूर करीम जी इन हदीस खे नज़र में रखंदे शजरकारी मुहिम में असां बि हिसो वरितो आहे ऐं तमामु दोस्तनि खे बि असां इहा गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे शहर खे साफ़ु सुथिरो ऐं सरसब्ज़ बणायो। जेतिरो मुल्क वतन असांजो सरसब्ज़ हूंदो ओतिरी असांजी ख़ुशहाली थींदी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।